अॼुकल्ह शेर खान घणो किथे तो गुज़ारे। बाबला साईं अकबर जे खां का ॻाल्हि गुझी न आहे। अॼुकल्ह शेर खान नज़र बि नथो अचे, शायदि ॿाहिरि वियल आहे। असांजे वॾे खां वॾे दुश्मन ते बि तव्हां नज़र कोन था रखो। सरकार, नज़र आहे शेर खान जे मथां, असां लापरवाह न आहियूं रहिया। जेकॾहिं तव्हांजी नज़र शेर खान जे मथां आहे त शाम ताईं शेर खान जो सीनो परण हुजे, पोइ मूंखे मुंहुं ॾेखारिजो। बाबा साईं, कुझु ॾींहं पहिरियों शेर खान खे वलीदाद जे मासातनि ज़ख़्मी कयो, हाणे वरी वियो आहे उन्हनि खां पांध वठण। दरिया पार वियो आहे। जी सरकार, जेकॾहिं हुकुम कयो न पोइ असां बि निकिरी पऊं शेर खान जे पोयां। शेर खान जे पोयां वञण जी का बि ज़रूरत न आहे। घुरी पहुच घर में, उछले जो सॼो सामान घर खां ॿाहिरि। ख़बर पवंदसि त रड़ियूं कंदो हिती थो। दिलदार, हाणे लापरवाही न थियणु घुरिजे। हाणे लापरवाही कोन थींदी, छो त दिलदार दरिया आहे, जे चढ़े त बंद टोड़े, ॿेला ॿोड़े। तो गलत कयो आहे दुआ। इनमें मुंहिंजो को बि ॾोह न आहे। तूं असांखे बर्बाद कयो आहे, पर तूं बि कॾहिं ख़ुशि न रही सघंदी आहे। तुंहिंजा इहे तकड़ा फ़ैसिला असां लाइ न, पर तो लाइ बि वॾी मुसीबतूं खणी ईंदा। पर चाची, न चओ मूंखे चाची, न है मां तुंहिंजी चाची। असांखे सूर ॾेई तोखे छा मिलियो? कसम सां चाची, मुंहिंजे मन में इहो न हुयो। एतिरी अणजाण ऐं ॿार न आहे तूं बि दुआ। जॾहिं तूं निकाह पे कयो तॾहिं मूं तोखे रोकियो त दुआ तूं जल्दबाज़ी पई करी, ऐं तो वरी रिश्ते तोड़ण में देरी न कई। कुझु ॾींहं तो सब्र बि न कयो, जिससे शेर खान पंहिंजा मसला हल करे वठे हा। चाची, मूं घणो ई सब्र कयो, पर शेर खान मूंखां मुंहुं मोड़े चुको हुयो। तूं न हुन दर जी रही आहे, न हुन दर जी। हाणे तो मथां बि क़यामत ईंदी। तूं ख़ुशियुनि लाइ वाचाईंदी आहे, पर सूर तुंहिंजो पीछो कोन छॾींदा। ख़ुदा कंदो त असां खां वधीक सूर तूं ॾिसंदीअ। इहा मुंहिंजी रब खां दुआ आहे। छा पिया ॾिसो पुट, हे ॾाढनि जो ॾेउ आहे, असांखे त रहण ई कोन ॾींदा। हाणे
हिते त पंहिंजा बि परावा थींदा। जॾहिं खां वठी हिते आया आहियो हिकु ॾींहुं बि सुख जो नथो ॾिठो। सुख जी घड़ी न आहे मिली असांखे। सोट जबल जागे हिते पहुता आहियूं। हाणे ये सूरन जा अंबार खणी वापस कोन मोटंदासीं। हिते मरंदासीं या मारींदासीं। सब त मरी खपी है। अञा कंहिंजा सिर खया थे बाक़ी। मुंहिंजी सिरीअ में जेसी ताईं साह आहे मां ओसी ताईं विढ़ंदो रहंदुसि। मुंहुं लिकाए हितां कोन ईंदुसि। अहिड़ी हालत में मां हितां वापसि वियुसि न त सभु सन जा हुआ मूंखे मयार ॾींदा। जबल मौत खे ॾिसी ॾिजी वियो। पर बस मां बस इहो जुड़ियल हाल ॾिसी असांजी वधीक दिलि शिकस्त न कर। असांजी हिम्मत वधाए त असां दुश्मननि जी छाती ते वेही उन्हनि जे मथां वार कयूं। वार थींदो मोर, वार थींदो। अहिड़ी त क़यामत बर्पा थींदी। अहिड़ो कोहराम मचाईंदुसि जो दुश्मन जा लिंग बि कांटा हरजी वेंदा। कान सुधरंदी भागन भरी तू कान सुधरंदी हाणे भागन भरी जा भाग भरन त सुधरे जाते सुधरे। मां दरवेश आया दुआ कयां थो पर ये तू शरारतू छड शरारतू छड। तो जड़े दरवेश खां दुश्मन जी पिट भली केड़ियूं शरारतू कयूं था? हां केड़ियूं कयूं था में शरारतू जो दो दिमाग खराब कयो पाजो। तोखे सुख हाणे चल कब्र में भी नसीब थे। हां सुख तो जाचे। अच्छा वन दर खोल। पुपी चाचा सही तो चवई। धूड़ पया तो जे भी बूथ में त चाचा जे भी बूथ में मां पाण ही वनी खोलियास। मां चवाई थी पई त तू छोरीअ खे दिल ते बेइज्जतो कजाए। जे असां हुन मर्दन सां नथा पुजी सघूं त पछाड़ी रनो नमो त कसरूं कढूं छो छॾियूं ने। अगन भरी ये न बगन भरी। पुपी गलत थी करे पई गलत थी करे। अगे रानी सा घणी झूठ करे झूठो हाणे कणी छडेस। ॾिस त मां चवाई थी चुप करे बि तू वडड़ी या छा पुछी सब्र कर बि। सो कंदस अरे बट्टो 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 छे मुखे छे माजवाई दी छे बट्टो। ये तो बाजार गरम लगी पिया पंजर का खत कम के पते मामू के मारे। अरे छोरी अरे ना कुछ छोरी निकरी हाणे छोकरी हथन मां निकरी वई। यो रुस्तम अची असां सभिनी जी खल लाईंदो। यो रुस्तम ॾाढी कंदी बाबा ॾिसे टंगो टाली करे वण में टंगी दी बग पियो आ। हाय भाग ने भरी तो भाग कयो मन पे चंगाई करे हथ छड़िया। हां जरा मैंने न कढे छोरी के तू तो ठोके चाहे क्यों नहीं चाहे मुझे बता। तू तो दुश्मन है। चानो ई फायर कहीं मत आए। यही मौके आए अता पत्ते ते बिछाओ।
जब्बल मोर दिलदार के सोरो के बिठाने इन मौके में फायदो वठी दिलदार जो कम तमाम कजे। ये चालू पंदो मारा बे नते दिलदार जब्बल मोर जे लेटाल जो नाए। पुलिस निकल। ओए सोचन छाजो अचो तो दिलदार के लेटायूं अचो। अदा छटा कयो और जेकॾहिं तूं पंहिंजे छोरनि जो ख़ैर घुरी थी उन छोरनि लाइ शेर खान खे तव्हां वठी वञ निकिरी वञ। जेकॾहिं ईअं न कई न त उन्हनि जा लाश बि तोखे हथ न ईंदा। लाश तव्हांखे जेतिरो बि ज़ुल्म करणो आहे कयो। असां पंहिंजे सिरनि ते कफ़न ॿधी छॾिया आहिनि। हाणे पंहिंजे सिरनि जो ख़ैर घुरो। दिलदार खे धमकी तोखे ख़बर न आहे त दिलदार दरिया आहे जो चढ़े त बंद तोड़े बेला बोड़े। ऐं असांजो औलाद बि पहाड़नि ते पलियो आहे। सर्दी गर्मी सिर ते सही करे जवान थिया आहिनि। तुझनि इन्हनि धड़कन ऐं दहमाननि खां डिॼण वारा न आहिनि। मरंदो तव्हां सभु मरंदो सभु मरंदो। क़यामत जा तॾा तूं बि कोन वेढ़ींदे। मौत त तुंहिंजे सिर मथां बि बरहक आहे। बस हाणे बस ज़बान खे बंदि रख कयां न पूरो। जेकॾहिं मर्द आहीं न त मर्दनि सां मुंहुं ॾे। औरत जे मथां हथ खणणु तुंहिंजो शान न आहे। असांजा मर्द ज़मीन जी चादर ऐं खुले आसमान हेठां घुमंदा रहनि था। मां बि त ॾिसां त तूं उन्हनि जो छा थो बिगाड़ी सघीं। मूंखे छा थो घूरे ॾिसे। उन्हनि जे साम्हूं तोखे हिन में ख़ौफ़ थो थिए। दिलदार दरिया आहे जो चढ़े त बंद तोड़े बेला बोड़े। ख़ौफ़ त दिलदार खे ॾिसी कोई भॼी वेंदो आहे। तो मथां अञा ख़ौफ़ जो पाछो आयो किथे आहे? मुंहिंजा छोकिरा तोखे ॿुधाईंदा त ख़ौफ़ छा थींदो आहे। हाणे जेसिताईं तुंहिंजे रातियुनि जूं निंडियूं हराम नथियूं थियनि न तेसिताईं असां बि त न वञण वारा। वॾो नाज़ आहे तोखे पंहिंजे छोरनि जे मथां। हाणे उन्हनि जो तॾो छा आहे छॾ तॾो। मूं सोग मल्हाइण छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं मुंहिंजो पुटु मोह न त घोरियो पर तोखे ज़िंदा न छॾींदासीं। अदी तूं जेतिरो वक़्तु चाहीं न हिते रही सघीं थी। वक़्तु छा ही अञा पोइ ॾेई वेंदी। मुंहिंजी सलाह वठो न त हिन जो निकाह टोड़ायोसि। जे उते वई न त अजायो मारिजी वेंदी। भाॼाई रुस्तम निकाह कोन टोड़ींदो। जे कोर्ट में वञी राणी हिकिड़ो ई बयान ॾिनो न पोइ ॾिसजां कीअं नथो रुस्तम तलाक ॾेसि। कोर्ट में वञी पाण मथां माण्हू न आहिनि खिलाइणा। बाक़ी सॼी ज़िंदगी न्याणी खे इहे ई दर ते विहारे वेठा हूंदव। जे निकाह टुटंदो त ॿियो निकाह बि पइजी सघे थो। न भाले मां ॿियो निकाह न कंदसि। चई त थी पर ही जबल जहिड़ी ज़िंदगी इहे कान गुज़रंदी। हा बाक़ी जेके वापसि वञणु चाहीं थी त उहा ॻाल्हि कर। मां मौत क़बूल कंदसि पर वापसि कान वेंदसि। अदी तूं न पर मरंदो रुस्तम तमाम जल्द। असां रुस्तम जो लाश तोखे तोहफ़े में आणे ॾींदासीं। निकाह टुराइण जी का बि ज़रूरत न आहे।
रुस्तम जे मरण खां पोइ इहो रिश्तो ख़ुद ब ख़ुद ख़त्म थी वेंदो। सुठी सलाह ॾिनी अथई मौला दादा। मूं त सोचियो त पहिरियां शेर खान जो बिलो कयूं, पर हाणे शेर खान खे छॾे पहिरियां रब ऐं रुस्तम जो बिलो करणो आहे। बाक़ी शेर खान जे पोयां मासातन खे छॾे था ॾियूं। अदे तूं हाणे को बि ख़ौफ़ न कर, तमामु जल्द तोखे असां इन ॿंधण मां आज़ादु कराईंदासीं। अलाह तो जाने पुट, अलाह तो जाने। मूंखे काई ख़बर न आहे। मां जेॾीमहिल गाह तां मोटियसि न त राणी घर में कोन हुई। ही सॼी शरारत हिन माई जी आहे। अम्मा हिननि खे वठी बि त तूं आई हुई न, मां न। सौट जेको थी गुज़रियो उनखे छॾ, हाणे इहो सोच त हाणे छा करणु घुरिजे। सौट वली दाद जे घर में घिड़ी राईअ खे ॾुंडनि हथ विझी गेले हिते खणी अचिणो आहे, पर हिन खां पहिरियों हिननि जो दारू दवा करणु लाज़मी आहे। ढोलण 5 रुपया घटि कम खे पट। अॼु रुस्तम जी अख ख़राब आहे, खलण लाइ तरीक़ो। काॾे थो वञी? उते वेंदुसि कोन, वापसि मोटंदुसि। जॾहिं न पादर पुछिया न त तोखे इहो सभु कुझु यादि आयो आहे? हाँ सौट हथ कढ न भागे खां, हथ कढ करे न हिते किन। शरारत कई अबोधी मां त हमेशह दुआ कंदो इहा शरारत सॼी हिन ॾहनि भागनि भरी जी आहे। माना त इहो कमु इन्हे जो आहे, इहो कमु आहे। माना त इहो कमु तुंहिंजो आहे, इएं न? अलाह को ॾिसे मां छोरीअ दवा कयूं त मां छोड़े ॾींदसि पुठिते। तबा मां जो लाचार अॻिते अहिड़ी ग़लती न कंदसि त मां भली अंदर मरी वञे। बस कयो। मारे छॾ। मासात हाणे तव्हां ॻोठ वञो। छो मासात, नाराज़गी आहे छा? नाराज़गी न आहे, पर हाणे हिते रहण मां को बि फ़ाइदो कोन्हे। तव्हां वापसि वेंदो त तव्हांजे पोयां शेर खान ज़रूर ईंदो। शेर खान अचे ज़रूर, पर ज़िंदा वापसि न मोटे। कोन मोटंदो मासात, हाणे ज़िंदा कोन मोटंदो। पर हू असांजे पोयां कोन ईंदो मासात, छो त हू सम्झी वियो आहे त जीव आहे त जहान आहे, न त मिठल मौत जो नालो आहे। ईंदो, एतिरो आसानी सां ईंदो। हाणे शेर खान मुड़ण वारो न आहे। शेर खान खे मां चङी तरह सुञाणां थो। हू मरंदो पर मुड़ंदो कोन। पोइ हुनखे मौत ई मिलंदो। मौत त पोइ तव्हां वञो ऐं पहिरियां ई वञी शेर खान लाइ मौत जो ॼार विछाए छॾियो। जीअं ई तव्हांजी जूह में पहुचे त हुनजा धाणा कढी छॾियो, धाणा। पोइ दुआनि में यादि मासात, तमामु जल्द शेर खान जो लाश तव्हांजे कदमनि में हूंदो। जेकॾहिं हिन चक्कर बि शेर खान तव्हां खां बची निकितो न त मां तव्हांखे माफ़ कोन कंदुसि। छो त पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जे कमु ईंदो आहे। ऐं तव्हां मुंहिंजे अॻियां भितर आहियो, भितर ईअं भोरे छॾींदोसांव। मासात इहा नौबत ई कोन ईंदी, छो त जीव आहे त जहान आहे, न त मिठल मौत जो नालो आहे।